अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आउं मारवी थीम सबका पेरी शामिल कंदासीं हेडलाइंस। बिनते बूट पॉलिश करण जा इल्ज़ाम लगाइण वारो बूट चिटण ते लही आयो आहे। हामिद गुलावाजी में भी तब्दील कंदो हो। अवा पाशा जो रांदीगो बणिया असांखे सभु यादि आहे। ॿियनि खे डीज़ल चवण वारो वज़ीर आज़म पाण डीज़ल आहे। ॿियनि खे जानवर चवण वारो पाण जानवर आहे। जंग जो कानून चाहे तो अवा खे हाणे पतो पइजी वेंदो त पोजीशन ऐं नेक छा थींदी आहे। वज़ीर आज़म मूंखे उर्दू सेखारण खां पहिरीं पंहिंजे टिनी ॿारनि खे उर्दू सेखारे। पारसनार में पीपल्स पार्टी के जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो सरदारी की वज़ीर आज़म इमरान खान ते छिती तनक़ीद। बिलावल भुट्टो चयो आहे त महाबुडीसल इमरान खान जे दौर में मिलियो। असर लीज़र त इमरान खान आहे। इमरान खान की सियासत गारिन ऐं जादू टोणे ते ॿुधल आहे। हुकूमत में लगी आहे त वज़ीर आज़म ऐं संदसि वज़ीर गारिन ते लही आया आहिनि। हीअ रियासत मदीना न पर उन जी तौहीन आहे। वज़ीर आज़म चवंदो हो त ख़ुदकुशी कंदसि पर IMF वटि न वेंदसि। हुकूमत मिलंदे IMF जो दरवाज़ो खड़काइण लॻो। खिलाड़ी के कॾहिं बि सियासत में आण न घुरिजे हा। इमरान खान के सोरी वज़ीर आज़म करण वारो ज़ुल्म न करण घुरिजे हा। ही आवाम जो वज़ीर आज़म न पर कंहिं ॿिए जो वज़ीर आज़म आहे। को भी इमरान खान के वज़ीर आज़म बणाइण जी ग़लती मञण लाइ तयार नाहे। इमरान खान ग़रीबनि ते हर क़िस्म जो टैक्स मड़ियो। बजट में पसंदीदा माण्हुनि खे सब्सिडी ॾिनी वई। इमरान खान जी नाकामी जो बार आवाम खणी रहियो आहे। वक़्तु अची वियो आहे त गॾिजी पाकिस्तान जे आवाम खे बचायूं। हुकूमत बेतमादी रिथ खां अॻे तादनि खे परचाइण लाइ सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। शाह में मुक़रेशी परवेज़ खट्टर ऐं ॿियनि ते बदल हुकूमती वफ़द जी 14 भाइरनि सां मुलाक़ात जो पधरनामो जारी। परवेज़ लाही इस्लाम मशवरे लाइ मोहलत घुरे वरिती। परवेज़ लाही जो चवणु आहे त चौधरी शुजात इस्लामाबाद में आहे। हू हतमी सलाह मशवरो करे जवाब ॾींदा। वफ़ाक़ी वज़ीर तारिक रशीद चिमा ऐं ॿिया मुलाक़ात में शरीक। मुलाक़ात दौरान बेतमादी रिथ ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वियो। बेतमादी रिथ ते वोटिंग 3 या 4 अप्रैल ते थींदी। इमरान खान के सलाह ॾिनी अतम त वक़्त खां अॻु चूंडूं न वञणु घुरिजे। घरू मामले जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बेतमादी जी रिथ ते वोटिंग लाइ नाज़िम चोखे केस में नामज़द MNA जाम अब्दुल करीम खे बि दुबई मां आंदो पियो वञे। कानून मूजिब केस ज़मानत वठण घुरी हुई। केस हवाई अॾे तां गिरफ़्तार कयो वेंदो। DG FIA खे चयो आहे त जाम अब्दुल करीम खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध पुलिस जे IG खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि। इस्लामाबाद में सभिनी खे जलसे जी इजाज़त आहे पर घणे जी न। कंहिंखे कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जेके बि पाक फौज ख़िलाफ़ बकवास करे रहिया आहिनि उन्हनि खे हिरासत में वरितो वेंदो। मुस्लिम लीग नून जो महांगाई मार्च लाहौर का हमजा शहबाज शरीफ ऐं मरीम नवाज़ अगवाणी में मॉडल टाउन का इस्लामाबाद लाइ रवानो। कारकुननि पारां मरीम नवाज़ जी शानदार आजियां गुलनि जी बरखा। MNAs ऐं MPs ते वधियल कमेटी जोड़ी वई। ख्वाजा साद रफ़ीक कमेटी जो सरबराह हूंदो। इमरान नसीर, ख्वाजा सलमान रफ़ीक ऐं राना मशहूद समेत ॿिया MPs पंहिंजे तक मां मार्च जे काफ़िले में शामिल हूंदा। मार्च गुजरांवाला ऐं झेलम खां थींदो। 28 मार्च ते इस्लामाबाद पहुचंदो। लॉन्ग मार्च जो पहिरियों जलसो अॼु राति गुजरांवाला में थींदो। हमजा शहबाज जो चवणु आहे त इमरान खान खे वञी गाला मां कढी आवाम जे अदालत आॾो पेश कयो वेंदो।
इस्लामाबाद में हुकूमत मुखालिफुन जे जैसन्स व गैरसून के मुकम्मल सील करण जो फैसलो सुबह का 12,000 एहलकारन जे साफ़ी नफ़े घुराइण जी सभी हुकूमत के मोकली वई। महागाई मास नाहे टोले खिलाफ एतमादी रीति जिया साबित थींदो। मुस्लिम लीग नून जी तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे महागाई मार्च इमरान खान का छुटकारे जो मार्च आहे। महागाई मार्च कश्मीर विकिरो कंदड़नि खां छुटकारे जो मार्च आहे। फैसले जी घड़ी अची चुकी आहे। आवाम जे हक़ सां गॾु बीहणो आहे। आवाम घरनि मां निकिरे पंहिंजे घरनि खे महागाई जे आसाब खां बचाए। जो कमालिया में जलसो वज़ीर आज़म इमरान खान जलसे की खिताब कंदो। वज़ीर आज़म के खिताब जलसे लाइ स्पोर्ट्स ग्राउंड में तैयारी मुकम्मल। इमरान खान सुभाणे आशिर दिहाड़े इस्लामाबाद के पेड ग्राउंड में जलसो कंदो। वफाकी वज़ीर हमाद अज़हर जो चवणु आहे त 27 मार्च जो जलसो ज़मीन फरोशी ऐं करप्शन जी सियासत खे ख़त्म करे छॾींदो। इत्तेहादी अदब हुकूमत जो हिस्सो आहे ऐं सुभाणे बि हूंदा। ईंदड़ ॾींहं में सुठो ख़बरूं ॿुधण में ईंदियूं। वज़ीर आज़म इमरान खान सियासी कमेटी जो इजलास क़ौमी असम्बली जो स्पीकर ऐं वफ़ाकी वज़ीर शरीफ़ बेतमादी रीति तारियुनि सां राबतनि समेत ॿिनि अहम मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। सेंट्रल कोर्ट लाहौर FIA मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो आहे। अदालत नवाज़ लीग के सदर शहबाज शरीफ के ईंदड़ ॿुधणी में ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत शहबाज शरीफ के 4 अप्रैल ते पेश थियण जो हुक्म ॾेई छॾियो। चूंड मुहिम में वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि जी पाबंदी ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते ॿुधणी। इस्लामाबाद हाई कोर्ट तहरीरी हुक्म जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन के नोटिस 28 मार्च ताईं जवाब तलब। इमरान खान जे वकील जो चवणु आहे त चूंड मुहिम में वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि ते पाबंदी कानून जे ख़िलाफ़ आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ईंदड़ ॿुधणी ते अटॉर्नी जनरल खे तलब करे वरितो। जस्टिस आमिर फारूक टिनि सफ़नि ते ॿधल हुक्मनामो जारी करे छॾियो। कराची की अदालत अगूणे DIG साईं रुखियो मीरानी के घर ते कब्जे जे केस में 3 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। साईं रुखियो मीरानी ते गुलिस्तानी शहर ब्लॉक 7 में 240 गज जे घर ते कब्जे जो इल्ज़ाम। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दरख्वास्त गुज़ार राना मोहम्मद नदीम दरख्वास्त ते केस जी ॿुधणी कंदे अगूणे DIG के 3 साल कैद ऐं ₹1 लख ॾंड जी सज़ा ॿुधाई। अदालती हुक्म मौजूद कब्जे खां वठी फ़ैसिले ताईं इल्ज़ाम हेठि आयल DIG 15,000 माहवार जे हिसाब सां किरायो अदा कंदो। ऑपोजिशन की 3 अरब रुपयनि जा फर्ज़ ॾियण ते बलूचिस्तान जी सीनियर वज़ीर के उहिदे तां हटाए वियो। ज़हर बुलेटी खां सीनियर सूबाई वज़ीर जो कलमदान वापसि वरितो वियो। ज़हर बुलेटी के उहिदे तां हटाइण जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। ज़रियनि मूजिब ज़हर बुलेटी पारां ऑपोजिशन के 3 अरब रुपयनि जा फर्ज़ जारी करण ते बलूचिस्तान जो वॾो वज़ीर ख़ाइस नाराज़ हो। ज़हर बुलेटी के अॻुवाट परिखाबंदी वारी वज़ारत तां हटाए वियो हो। मुल्क में कोरोना सबब वधीक 4 माण्हू हयात विञाए वेठा। NCOC मूजिब कोरोना सबब मौतुनि जो मजमूई अंग 30,340 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि में कोरोना जा 199 नवां केस साम्हूं आया। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 0.6% रही। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा 2 औरतुनि समेत 6 ॼणा हयातूं विञाए वेठा। दौलतपुर सफ़न में बाईपास पर सां कार जे टक्कर में मोटरसाइकिल सवार राफिया ऐं 10 वरिये जो असद अली पावर पहुती विया। 3 वरिये जो ज़ुल्फ़कार पहवर सख़्त ज़ख़्मी। लाड़कानी में खैरपुर पुल भरिसां कार जे टक्कर में ज़ख़्मी थियल मुराद महवासी सरवर जो तो ही दम ॾेई छॾियो। कंब में ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल के टक्कर औरत नीला चाकराणी चिबाजी पहुती वई। कासी अहमद भरिसां प्याजनि जी दासन पलटी थी पई। 1 ॼणो हाशिम बुगियो पहुती वियो। 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मुरी चाक भरिसां मंठा रोड ते रोड हादसे में 1 ॼणो मोहम्मद अफज़ल पहुती वियो।
सिंध में अॼु मौसम गरम रहंदी। गर्मी पर 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जा इम्कान। मौसमात खाते जो चवणु आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में हिकु हफ़्ते ताईं मौसम गरम रहंदी। सूबे में गर्मी पर 40 खां 42 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। अमेरिकी पॉप सिंगर, अदाकारा ऐं मौसीक़ार माइली साइरस जो जहाज़ ख़तरनाक हादसे खां बची वियो। जहाज़ में माइली साइरस, संदसि घरवाती ऐं 3 जा मेंबर सवार हुआ। माइली साइरस पेरागॉन में हिकु कंसर्ट में शिरकत लाइ वञी रही हुई त संदसि जहाज़ ते बिजली किरी पई। माइली साइरस जहाज़ ते विझी करण जी वीडियो बि सोशल मीडिया ते शेयर करे छॾी।